अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजना व मअवाना वहादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मन युतिइल्लाह वर रसूल फउलाइक मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वसिद्दीक़ीन वश्शुहदाኢ वस्सालिहीन वहसुन उलाइक रफ़ीक़ा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि वसल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। निहायती वाजिबुल एहतराम सादाते किराम व उलमाए किराम आई प्यारा बरादरान इस्लाम मुसलमान भाईरो अजीजो दोस्तो, कुरान मजीद मां हिकड़ी आयत सगोरी अवा प्यारी जमात जे आडो मूं तिलावत कई आ, जंहिंजे बारे में चंद गुज़ारिशुन पेश करण जो इरादो आ। दुआ कयो रब्बुल आलमीन शाल पंहिंजे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन खां बाद इहा भी दुआ कयो त रब्बुल आलमीन शाल तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां रब करीम अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। कुरान करीम में अल्लाह ताला जो केड़ो हुकुम मुबारक आ, उन हुकुम ते तव्हां खे असां खे गौर करणो आ। ख़ुसूसन आयत करीमा जो तर्जुमो त बिल्कुल ज़हन में रखणो आ, जियं त तव्हां असां खे हिन अॼोकी महफ़िल मां कुछ न कुछ फ़ाइदो हासिल थिए। पाण हेतिरो पंध करे आया आहियूं, पंहिंजा कम कारियूं फिटा करे निंड्रूं फिटाए सिर्फ ऐं सिर्फ इन्ही जे लाइ आया हूं त अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जो कलाम ऐं सदस महबूब जो पैगाम ॿुधूं ऐं समझूं ऐं अमल जी कोशिश कयूं। मूं तव्हां जे आॾो जेका आयत करीमा तिलावत कई उन जी माना तव्हां जे आॾो पेश कंदुसि, पोइ अल्लाह ताला मूंखां जेके चंद कलमात उन्ही जे मुतालिक़ चवराया से पेश कंदुसि। तव्हां सां अपील आ, गुज़ारिश आ त माशाअल्लाह हेतिरो वॾो तादाद आहियो, बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब करीम जे मथां दुरूद पाक पढ़ो त तव्हां खे आयत सगोरी जी माना ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, मन युतिइल्लाह वर रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन व हसुन उलाइका रफ़ीक़ा। अल्लाह ताला फरमायो केर भी हुजे, मन आम लफ्ज़ा
शर्ता तयुतिल्लाह वर रसूल, ताबेदारी करे अल्लाह जी ऐं अल्लाह जे प्यारे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। फउलाइक मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम, पोहे ताबेदारी करण वारा उन्हनि सां गॾु हूंदा जंजे मथा अल्लाह ताला जल्ल जलालू अमन वालू पांजी खुसूसी नेमत ऐं इनाम फरमायो आ। उहे केर हूंदा? उन्हनि जो अल्लाह ताला पाण बयान थो फरमाए, मिन बयानिया मिनन नबिय्यीना व सिद्दीकीना व शुहदा व सालिहीन। उहे चार जमातूं हन जंजे मथा रब करीम जी ज़ात बाबरकात खुसूसी इनाम फरमायो आ। पहिरीं जमात आ नबियन जी, ॿी जमात आ सिद्दीकन जी, टीं जमात आ शहीदन जी, चौथी जमात आ वलियन जी। वहसुन उलाइक रफीका, रब ताला फरमाए तो जरी खुदा ऐं खुदा जे रसूल जो ताबेदार फरमा बरदारी करण वारो क़यामत जे ॾिहाड़े इन्हनि चइनी जमातुनि सां गॾु हूंदो। अल्लाह ताला फरमाए तो वहसुन उलाइक रफीका, ये केड़ा न सोना रफीक हूंदा जंहिं जाइ ते अल्लाह जा नबी हुजल, अल्लाह जे महबूब करीम जे उम्मत जा सिद्दीक हुजल ऐं शहीद हुजल ऐं वली हुजल। उन चइनी जमातुनि सां वरी उहो शख्स भी गॾु हुजे जेको अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जो फरमा बरदार आ। रब्बुल आलमीन फरमाए तो केड़ा न ये सोहणा ठहंदा हूंदा। इहा नेमत सिर्फ इताअत ऐं फरमा बरदारी जे सिले में मिले थी। अल्लाह ताला पहिरियों फरमाए छॾियो, मन युतिल्लाह वर रसूल, जेको इताअत करे अल्लाह जी ऐं अल्लाह जे रसूल करीम जी। इताअत खां बाद में उन शख्स खे इहो इनाम मिलंदो जो नबियन सां भी गॾु हूंदो, सिद्दीकन सां भी गॾु हूंदो, त शहीदन सां भी गॾु हूंदो, त क़यामत में वलियन सां भी गॾु हूंदो। पर शर्त आ त हू फरमा बरदार हुजे। फरमा बरदार न हूंदो इन नेमत खां, अल्लाह ताला जे नेमत खां महरूम रहिजी वेंदो। शर्त फरमा बरदार जो आ। अवा सोचींदा हूंदा त अल्लाह ताला फरमायो आ अनअम अल्लाहु अलैहिम, जनते अल्लाह इनाम कयो आ। इनाम त अल्लाह जो सॼे जहान ते आ। अल्लाह ताला इरशाद फरमाइंदो आ, व इन तउद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा, जेकॾहिं तव्हां अल्लाह पाक जल्ल जलालू अमन वालू जे नेमतुनि खे शुमार कंदो त शुमार करे को न सघंदो। ॿिए हंधि अल्लाह ताला फरमाए तो कुल लौ कानल बहरु मिदादन लिकलिमात रब्बी लनफदल बहरु क़ब्ल अन तनफद कलिमात रब्बी वलौ जिना बिमिस्लिही मददा। ऐ मुंहिंजा हबीब तव्हां माण्हुनि खे चई ॿुधायो, लौ कानल बहरु, ही दुनिया में जेके भी पानी जा ज़ख़ीरा आहिनि, समंदर आ, दरिया हुआ, वाहन वाटर हन, डंडू हन, ढोरा हन, पानी जा तलाव हन, ये जेतरा भी पानी जा ज़ख़ीरा दुनिया में मौजूद आहिनि। अल्लाह ताला फरमाए तो लौ कानल बहरु मिदादन लिकलिमात रब्बी, अल्लाह जे कलमात लिखण जे लाइ, खुदा जे इनामात एहसानात लिखण जे लाइ, खुदा जे हमदो सना जे लाइ, इन सभिनी पानी जे ज़ख़ीरन के जेकॾहिं तव्हां मस बनायो ऐं उन सां लिखण शुरू कयो, अल्लाह ताला फरमाए तो लनफदल बहरु, तव्हां जा ये बहर खुटी वेंदा क़ब्ल अन तनफद कलिमात रब्बी, मुझे रब करीम जे ज़ात बाबरकात जे कलमात खत्म थियण जी ॻाल्हि ही कान्हे का। वलौ जिना बिमिस्लिही मददा, पर जेकॾहिं ॿीहर वरी ओतरा ॿिया दरिया आणे वरी ॿीहर लिखण शुरू फरमायो, रब ताला फरमाए तो वे तव्हांजा ॿीहर भी समुंड दरिया खुटी वेंदा, पर मां रब करीम जे ज़ात जा कलमात कोन खुटंदा।
वरी जे एहसानात खे ॾिसजे त एहसान अब रब करीम जे ज़ात जा असां ते तमामु घणा। हथनि जी क़ीमत ई कान्हे। आंगुर कंहिंजी वढिजी पवे, पूरो पाकिस्तान विकिणी छॾे, आंगुर कान ठहंदी। मुंहिंजा दोस्तो, रब करीम तोखे असांखे आ मुफ़्त में अता फरमाई आहे। अवां रुगो पंहिंजे पेरनि खां मथे ताईं, मथे खां पेरनि ते गौर कंदा त मुंहिंजे रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात ला तादाद बेहिसाब नेमतूं अता फरमायूं आहिनि। पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जेकॾहिं मौलवीअ खां पोइ चवे थो मुते नेमत आहे, वम ज़मींदार खां पोइ चवे थो अल्लाह जी ज़ात मुते राज़ी आहे, मुंहिंजा आदा ऑफिसरनि खां पुछो चवनि था ख़ुदा असां ते राज़ी आहे, जेकॾहिं कंहिं मवाली खां पोइ चवे थो ख़ुदा मुंहिंजे मथां राज़ी आहे, केर बि ईअं कोन चवंदो त ख़ुदा मूंखां काविड़ियल आहे, सभु को दावा थो करे त अल्लाह जी मुझे मथा नेमत हाओ मुजादा रब जो शान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सबई तारीफ़ अल्लाह जे लाइ जेको आलमीन जो रब आहे, मुस्लिमीन ऐं मोमिनीन जो ख़ाली रब कोन्हे बल्कि आलमीन जो रब आहे। पर मुजादा हिन आयत में जन नेमतुनि जो ज़िक्र आहे, उहे नेमतूं ॿियूं आहिनि। अॼु तुंहिंजी ज़मींदारी आहे, सुभाणे कान हूंदी। अॼु ऑफिसरी आहे, सुभाणे कान हूंदी। अॼु तुंहिंजो हुस्नो जमाल आहे, सुभाणे कोन हूंदो। तोखे खीर पुट धन दौलत बख़्त आहे, अॼु आहे सुभाणे कोन हूंदो। अल्लाह ताला फरमाए तो मां इन्हनि नेमतुनि जो ज़िक्र कोन थो कयां, मां उन्हनि नेमतुनि जो ज़िक्र थो कयां जेके दुनिया में भी कम ॾींदियूं त क़ब्र में भी कम ॾींदियूं त महशर जे मैदान में भी तव्हांखे कम ॾींदियूं। ॿियो त नेमतूं फना वारियूं आहिनि, उन्हनि जी का बि हैसियत कान्हे। इंसान जी हर शइ सुठे खां सुठी जेका ख़ुदा हुनखे अता फरमाई आहे, सा फना दर फना, कुल्लु मन अलैहा फान, हर शइ खे फना अची वेंदी। अल्लाह ताला फरमाए थो कुल मताउ दुनिया कलील। ऐं मुंहिंजा हबीब तव्हां माण्हुनि खे चई ॿुधायो त हे दुनिया में जो कुझु तव्हांखे मिलियो आहे, मां अल्लाह जे निगाह जे ॾाढो कलील आहे, थोरो आहे, कुझु बि न आहे। कंहिं माण्हू खे छो न ज़मीन खां आसमान ताईं, आसमान खां ज़मीन ताईं दौलत मिले, पर ख़ुदा ताला फरमाए थो इहो मताउ दुनिया आहे, दुनिया जो साज़ो सामान आहे, इहो कलील आहे, इन जी वैल्यू वक़ात मूं अल्लाह पाक वटि कान्हे का। हक़ीक़त में ख़ुदा ताला फरमाए थो मुंहिंजी नेमत उहा आहे, अहिड़ी नेमत जो हर दौर में उन नेमत खे निहार त नेमत ई नेमत, हमेशह नेमत ई नेमत हुजे। ऐं वाकई असां जेकॾहिं गौर कयूं त वाकई हे चार जमातूं आहिनि जिन ते अल्लाह ताला जी नेमत आहे। मिनन नबिय्यीना व सिद्दीक़ीना व शुहदा व सालिहीन। जेकॾहिं अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम ॾे गौर कजे, सिद्दीक़नि ॾे गौर कजे, शहीदनि ॾे गौर कजे, ऐं सालिहनि ॾे गौर कजे त इहो अहिड़ो मनसब आहे जे अल्लाह जो नबी हिन ज़मीन जे तख़्ते ते आ तब नबी आ, पर जे ख़ुदा जो नबी क़ब्र में वञे तब नबी आ। तव्हां सां मरी वेंदा आहियो, असांजा उज़वा ॻरी सघनि था, फना थी सघनि था, लेकिन अल्लाह ताला जे हबीब करीम अलैहिस्सलाम फरमायो आहे नबीउल्लाह हय्युल व युरज़क़ु। अल्लाह जो नबी पंहिंजे मज़ार शरीफ में ज़िंदा हूंदो आहे, ख़ाली ज़िंदा कोन हूंदो आहे, बल्कि अल्लाह जे नबी खे ज़िंदा हुजण सां गॾोगॾु मज़ार शरीफ में ख़ुदा ताला वटां रिज़्क़ रोज़ी भी मिलंदो आहे। खुदा जो नबी कब्र में आ तब नबी आ, दुनिया जे तख्ते ते आ तब नबी आ, जे आखिरत में उथंदो तब नबूवत जे मक़ाम में उथंदो। अगरचे नबूवत जे सिलसिले में हीअ ॻाल्हि आहे त हिकिड़े नबीअ जे अचण खां बाद ॿिए नबीअ जे कानून खे, शरीयत खे ख़ुदा ताला मनसूख कंदो आहे। उहो कानून जो मनसूख थियणु पंहिंजी जॻह ते आहे, लेकिन नबूवत जो मनसब कॾहिं बि रद्द कोन थींदो। नबी जहिड़े बि दौर में हूंदो त नबी हूंदो, हुन जे कानून खे वक़्ती तौर ख़ुदा मनसूख फरमायो आहे। ॿी ॻाल्हि आहे मुंहिंजे अल्लाह ताला नबीअ खे जेको मनसब ॾिनो आहे, नबूवत वारो मनसब ख़तम थियण वारो आहे ई कोन।
तवाजो छा ख्याल आहे, अल्लाह जा नबी जिंदा आहिनि या न आहिनि? जेके चवन था नबी करीम जे लाइ त मैं भी एक दिन मर करके मिट्टी में मिल जाऊंगा, माज़ अल्लाह। हुजूर करीम जे लाइ त नबी पाक चयो आहे त मां मरी मिट्टी थी वेंदुसि। मुझे महबूब हिकु त कूड़, अल्लाह जो हबीब करीम अलैहिस्सलाम फरमाए तो मन कज़िबा अलैया मुतअम्मिदन फलयतबव्वा मक़अदहू मिनन नार औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुजूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइन था जेको जानी वाणी मुझे मथा कूड़ हणे, माना मूं ॻाल्हि कान चई हुजे पर कूड़ी ॻाल्हि ठाहे मूंडे मनसूब करे, त नबी करीम हीअं फरमायो आहे। हुजूर फरमाइन था यो कूड़ हणण वारो, मुझे मथा कूड़ महण वारो बिस्तरो बदी तैयारी करे जहन्नम ॾे वञे, यानी यकीनन इहो जहन्नमी आहे। जन्नत जी बूइ बि कोन चखंदो जेको हज़रत महबूब करीम अलैहिस्सलाम जे मथां कूड़ हणे। असल वाक़ियो छा हो, थोरो इन्ही पसे मंज़र ते तव्हांखे मां ॿुधायां पोइ अॻिते हलां। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िदमत गिरामी में सहाबा किराम वेठा हा। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िदमत में हिकिड़ो उठ आयो। केर आयो अदा? ही मथा नंढनि खे लाहियो हेठि, मथे गोड़ पिया कनि, सभिनि जो तवज्जो ॾे थी थो वञे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढे ॾाढे सल्लल्लाहु रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नबी करीम अलैहिस्सलाम जी दरबार में हिकिड़ो उठ आयो। मुझा दोस्तो जीअं जो मुझे महबूब करीम ते उठ जी नज़र पई तो उठ सिर ज़मीन ते रखी महबूब करीम जे आॾो जीअं सजदो कबो आहे तीअं सजदो कयो। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथे खां वठी मथे करायसि। रहमत वारे नबी फरमायो त ही त जानवर आ, ही त बेज़ुबान जेके तव्हां सां चवंदा आहियो, ही मुंहिंजे नबूवत जे मक़ाम खे ॾिसी सजदो थो करे, पर मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हीअ जे लाइ आयो आहियां त मखलूक खे झुकाया, त रब जे दर ते झुकाया। खुदा जे दर खां सवा ॿिए जे दर ते कोन झुकबो। अल्लाह ताला फरमाईंदा तुंहिंजो चेहरो मूं बनायो आहे, तुझी सूरत मुंह बनाई आ, तोखे अखियूं मुंह अता फरमायूं, तोखे सोहणो शिकिल नमूनो मुंह रब करीम अता फरमायो। इनखे झुकाए त रब करीम जे आॾो झुकाए, गैर जे आॾो न झुकाए। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो यो झुकण भी इबादत में शामिल आ, सजदे में शुमार आ। असांखे त सबक ई मिलियो आ, ला इलाहा इल्लल्लाह। केड़ो सबक मिलियो आ? ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवा केर भी माबूद कोने। कंहिंजे आॾो असां सजदो न कंदासीं, सजदो सिर्फ खुदा जी ज़ात के कंदासीं। मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम फरमायो, सजदो त परे जी ॻाल्हि आ, सजदो त परे जी ॻाल्हि आ, सजदो त परे जी ॻाल्हि आ, पर कुर्बान वञा रसूलुल्लाह ता। पाण फरमाइनि था महफ़िल में जेको माण्हू वेठो हुजे ऐं ॿियो को ॿाहिरां अचे, ओ ॿाहिरां अचण वारो रुगो दिल में ख्याल करे त माण्हू मुंहिंजे लाइ छो नथा उथनि, ऐं माण्हुनि जे उथण खे पसंदि थो करे। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था इन जे मथां जन्नत हराम आ। सोचो, सजदो त परे जी ॻाल्हि आ,
सजदो करणो तो तमाम वडी ड्रिगी गाल आ, पुरानी गाल आ, परे जी गाल आ। पर नबी करीम फरमाते महफिल लगी पई आ, एकड़ो मानू बाहर अचे थो, ऐं बाहर अचण वारो मानू इहा गाल तो चाहे तो मानू जेकर मुझे लाए उथन, ऐं छो नथा उथन। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या वरी मानू हुन जे ला उथी भी हल, ऐं हू पाण पसंद दी गाल के करे त जेसी तई मां न वेहा तेसी तई मानू भी न वेहन, मुझे वेहण खां पो वेहन। कुर्बान वञा रसूलुल्लाह ता पाण फरमाइन था 70 साल जे पंध ताईं जन्नत जी खुशबू वेंदी आ, पर इन शख्स के जन्नत जी बूए भी कान मिलंदी। असांजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे खुदा जे दर ते झुकण सेखारियो आ। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, ही असांजा मशाइख, ही असांजा मुर्शिद, ही असांजूं दरबारूं, ही असांजा दरबार दरगाह अल्लाह जा सालिहाना सारी जिंदगी असांखे इहो सबक ॾेई विया त झुकणो आ त अल्लाह जे आॾो झुकणो आ, गैर जे आॾो झुकणो नाहे। उठ जो सजदो कयो तो नबी करीम अलैहिस्सलाम रखे किची खां वठी मथे कयो। सहाबन के फरमायो त मां मुहम्मद करीम मखलूक के खुदा जे आॾो झुकाइण आयो आहियां। हिकिड़ो शख्स ॿाहिर हलंदो आयो, उन जो सॼो मामलो ॾिठो हुयो त उहो बि सहाबी नबी करीम अलैहिस्सलाम के चई या रसूल अल्लाह, हे उठ तव्हां के सजदो कनि था, जेकर आउं बि सजदो कयां त छा न हूंदो? जानवर सजदो करे, मां छो न कयां? नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो त जानवर में ऐं इंसान में इहो ई त फर्क आ त जानवर बेअक़ल आ, बेसमझ आ। उन जानवर मूंखे सजदो कयो, तू इंसान आ, अक़लमंद आ, तो में ई उठ में जानवर में फर्क हुजण खपे। तोखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अक़ुल ॾिनो आ, अक़ुल वारे जो कम आ त हू अल्लाह पाक जे ज़ात खां सवा ॿिए गैर खे सजदो न करे। हाणे इहा हदीस ते थी पूरी। अॻिते पाण फरमाइनि था लो मररत मिन क़ब्री, ओ मुंहिंजा सहाबी, हिकिड़ो अहिड़ो बि वक़्तु ईंदो जो तूं मां मुहम्मद करीम जे मज़ार शरीफ़ वटां अची लंघंदे, मुंहिंजे मज़ार शरीफ़ वटां अची लंघंदे। साहबी खामोश थी वियो। पाण फरमाइनि था खामोश न थी, मां तोखां पुछां थो लो मररत मिन क़ब्री, तूं जॾहिं मुंहिंजे क़ब्र शरीफ़ वटां अची लंघंदे, पोइ मां तोखां हाणे सवाल थो कयां त तूं उन टाइम ते भला ॾे ख़बर मुंहिंजे क़ब्र खे सजदो कंदे या अल्लाह खे सजदो कंदे? साहबी सगोरो तो चवे या रसूल अल्लाह, मां तव्हांजे मज़ार खे सजदो कोन कंदुसि, मां त अल्लाह जे दरबार में सजदो कंदुसि। पाण फरमाए तो वो बस जॾहिं तूं मुंहिंजे मज़ार शरीफ़ ते ईंदे ऐं मुंहिंजे मज़ार ते सजदो न कंदे ऐं तूं सजदो अल्लाह खे कंदे, त पोइ हाणे बि मूंखे सजदो न कर। जे मां मज़ार में हुजां त बि मूंखे सजदो न कर, जे मां मज़ार खां ॿाहिरि हुजां त बि मूंखे सजदो न कर। नबी करीम बस एतिरो फरमायो, ॿियो लफ़्ज़ ई कोन्हे को। मुल्ला इहा हदीस लिखे थो त नबी करीम फरमायो आहे, मैं भी एक दिन मर करके मिट्टी में मिल जाऊंगा, मां बि मरी मिट्टी थी वेंदुसि। काॾे ॻाल्हि नबी करीम जी त मुंहिंजे क़ब्र शरीफ़ वटां लंघंदे, काॾे ॻाल्हि त मां मरी मिट्टी थी वेंदुसि। ख़ुदा जो कसम आहे, क़ब्र जे अंदर बि ख़ुदा जो नबी ज़िंदा हूंदो आहे। चओ चओ, क़ब्र जे अंदर बि ख़ुदा जो नबी ज़िंदा, नबीउल्लाह हय्युल। अल्लाह मनसब आहे जो इहो मनसूख न थींदो आहे, इहो रद्द न थींदो आहे, इहो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अॻिते पोइते कोन थींदो आहे। जंहिंखे ख़ुदा ताला नबी बणाईंदो आहे, उहो नबी भली ज़मीन ते हुजे त बि नबी आहे, जे मज़ार में हुजे त बि नबी आहे, जे मज़ार खां ॿाहिरि अचे त बि नबी आहे। हा, बाक़ी ख़ुदा ताला वक़्ती तौर कंहिंजे हुकुम खे मनसूख करे छॾे त तुंहिंजो हुकुम हाली ख़तम आहे, वरी ॿिए नबी जी शरीयत हलंदी, उहा ॿी ॻाल्हि आहे। लेकिन नबूवत जो मनसब ख़तम कोन थींदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, तूं क़यामत में उन्हनि सां गॾु हूंदे जंहिंखे मां नबी बणायो आहे। शर्त कहिड़ो आहे? ताबेदारी कर।
सुन्नियो अला जागो था अला निंड था मुश्किल जागो हा त भींग न थे हा तवाजे मसलक में कब्र के सजदो जायज गलायो जदी खुद रसूलुल्लाह के सजदो जायज कोने त कब्र के भी सजदो जायज चो चो कोने। मुझा दोस्तो अजीजो मानू अजकल कब्रुन के सजदा था कन हिकड़ा मानू दिसन था मुझा दोस्तो उनके रोकन न था झलन न था। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइदान अस्साक़ितु मिनल हक़्क़ि शैतानुल अख़रसो जेको हक़ जी गाल दिसे भी थो वरी हक़ जी खिलाफ वर्जी थे थी उहा भी दिसे थो ऐं उन जे बावजूद भी उन हक़ जी गाल खां माण्हुनि खे आगाह नथो करे ऐं सच जो कलमो नथो चवे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था यो गूंगो शैतान आ शैतान ता है पर गूंगो रुगो नबी करीम चवे सा शैतान आ तब खोड़ ही गाल पर नबी करीम फरमाता शैतानुन अख़रसो यो गूंगो शैतान आ जेको हक़ जी गाल ॾिसण खां पोइ भी नथो कह के मनो करे। मुझा दोस्तो अजीजो तव्हां जो इलाइक़ो भलो इलाइक़ो आ पीरन जो फ़कीरन जो आलिमन जो दरवेशन जो हिते वारा माण्हू सब शरीयत जा पाबंद आहियो। मां हिते जी गाल कोन थो कयां मां इन लाड़ मुल्क जो आहियां एॾो मां पंहिंजे अखियुनि सां सूर ॾिठा हल माण्हू कब्रुनि जे आॾो झुकिया पिया हन गोॾा खोड़ियो सजदा पिया कनि इहे चटन पिया जीअं पाॾो मेघ चटींदो आहे। ओ मुंहिंजा दोस्तो अजीजो यादि रखो मुहम्मदी कॾहिं भी क़ब्र खे सजदो कोन कंदो आहे। छा तव्हांजो अक़ीदो आहे मुहम्मदी क़ब्र खे सजदो कंदो? ॾाढी ॻाल्हि आहे ज़ोर सां त ॻाल्हाए। मुंहिंजा दोस्तो हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैहि जे खानदान मां हिकिड़े शाह साहब सगोरे सैयद जे घर में हिकिड़े पुट खे माता थी पई। छा थियो? ॾाढे त ॻाल्हि आहे माता सम्झो था कहिड़ी भला आहे? हा माई बि चवंदा अथसि माता बि चवंदा अथसि। साईं शाह साहब खे चयूं क़िबला वाणियाणी खे वठी अचूं लोली ॾियारियूं पोइ वाणियाणी लोली ॾींदी पोइ माता छॾे वेंदी। क़िबला शाह साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जो बचड़ो आहे अबास इलाज सुन्नत आ मुझे महबूब जी दवा कयो इलाज कयो पर वाणियाणी खां माता वारी जिला फीड़ो कोन रखाइबो तंहिंजे करे तव्हां खे इलाज कराइणो आहे त इलाज करायो बाक़ी वाणियाणीअ जी लोली जी ज़रूरत ई कान्हे का। शाह साहब डंडो पटे वेही रहियो कुछ ॾहाड़ा साहबज़ादो बीमार रही गुज़ारे वियो। महीने सवा खां पोइ विचड़ंदड़ बीमारी वरी ॿिए साहबज़ादे खे थी पई वरी ख़लीफ़ा अची विया साईं अॻे बि तोखे चयो होसीं साईं माता थी आहे या सुहारी आहे या माई सगोरी आहे महिरबानी कयो असां वठी चऊं था तव्हां ते ख़र्च त कोन्हे पण फरमायो न आके खुद गुमस्त किरा रहबरी कुनद जंहिंखे कलमो नसीब कोन्हे जंहिंखे नबी करीम जी शरीयत नसीब कान्हे जंहिंखे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जी नेमत नसीब कान्हे उन्हीअ जे फीणे जी ज़रूरत कान्हे इलाज करायो। नबी करीम जी शरीयत में इलाज सुन्नत आहे बाक़ी वाणियाणीअ खां फीणो कोन रखाइबो। पाण फरमो फकीरो सदक़तु तुरद्दुल बला नबी सही फरमायो आहे त सदको बीमारीअ खे तारींदो आहे। इहो मूं वारो ढगो बिस्मिल्लाह करे ख़ैरात कयो मन अलाह सही शफ़ा ॾे। अड़े साईं ज़ुल्म थो करे ढगो कोंदे चिड़ी पवंदी। अॼु बि असांजे सिंध में इहो रवाज आहे ठगो भेण वाणियाणी चिड़ी पया माता वाणियाणी आहे ठगो कीअं पवंदो साईं त बिस्मिल्लाह करे ढगो ॿिए फरज़ंद ते कोरायो जेतिरा ॾहाड़ा साहबज़ादे जी हयाती ही 4 ॾींहनि खां पोइ उहो बि गुज़ारे साईं सफ़र ते विया 3 साहबज़ादे खे थी पई पाण ख़ैर जो मुसाफ़िरी ते ख़लीफ़नि जो जोड़ लाखा हाणे वारो आहे विया सोगड़ी वाणियाणी खे वठी आया वारो कर हिनखे को फीणो रखो साईं बि कोन्हे हुन पंहिंजा फीणा सीणा रखिया कुदरत मुंहिंजे अल्लाह जी मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो साहबज़ादो चङो भलो थियो
साईं सफर ता मोटी आया गाल क्यों किबला पारो साहब ज़ादो भी तवाजे जिद जे करे वियो बियो भी वयो पर टे के माता थी पई सही असा तुझे गैर हाज़री में वाणियाणी के वठी आया से फीना रखे दिसो त चंगो भलो थियो आ। साईं शाह साहब रहमतुल्लाह अलैह जे अखन में गोढ़ा चिया पण हावेली ते को न वया सिधो वुजू करे मस्जिद में वया बरकातू नफल पढ़ी चई या इलाहल आलमीन इयो साहब ज़ादो मुखा वापस वठ सुबाने मानू ताना हणंदा त साहबजादा अल्लाह मारियस टियों साहबजादो वाणियाणी बचायो से ओ मुंहिंजा मौला मुंहिंजो साहबजादो मूंखे न खपे माण्हुनि जो ईमान खपे। ओ चङो भलो साहबजादो घर वेठो हो साईं ख़ुदा जी दरबार में दुआ घुरी ॿाहिरि निकितो आहे वेठे वेठे साहबजादो जहान छॾियो वरी ॿियो नफ़ल पढ़ई त अल्हम्दुलिल्लाह साहबजादा घणा थी पवंदा पर मुहम्मद करीम जे उम्मत जो ईमान त बची पयो। ये हा मुंहिंजा दोस्त शरीयत जा अलम बरदार जंहिंजे सदके जो असां कलमो पिया भरियूं जंहिंजे सदके असांखे ॾाढ़ियूं आहिनि जंहिंजे सदके असीं निमाज़ूं पिया पढ़ूं जन अल्लाह वारनि जे निगाह जे करे ख़ुदा जो कसम अॼु बि दुनिया ख़ुदा खे यादि पई करे। इन औलिया अल्लाह जो मसलकी हो शिरक जी पाड़ पटण कुफर जी पाड़ पटण बिदअत जी पाड़ पटण बेहयाईअ जी पाड़ पटण। ओ सुन्नियो तव्हां वहाबिन खे खिलाए छॾियो आहे वहाबी चवंदा तव्हां पीर परस्त आहियो तूं करी थो ॾेखारी त हाओ असां पीर परस्त आहियूं। वहाबी चवंदा आहिनि तव्हां क़बर परस्त आहियो तव्हां चओ था हाओ तूं सच थो चए असां उस क़बरनि खे पूॼूं था पिया। यादि रखजा मुस्लमान जो कमु न आहे जो कंहिं क़बर खे सजदो करे मुस्लमान जो कमु आहे त अल्लाह जे ज़ात खे सजदो करे क़बरुनि जे सजदे खां पाण खे बचाए छॾे। इंशाअल्लाह मूंखे पक्का तव्हां कोन कंदा हूंदो तव्हांजो इलाइक़ो सुधरण इलाइक़ो आहे भलो इलाइक़ो आहे बुज़ुर्गनि जो इलाइक़ो आहे। मुंहिंजा भाउ अज़ीज़ मां तव्हांजे ख़िदमत गिरामी में इन्हीअ जे लाइ पियो अर्ज़ु कयां थो असां में आम मर्ज़ थी पियो आहे मुंहिंजा भाउ मुंहिंजा मिठड़ा असांजे मथां लाज़िम आहे असां पंहिंजे प्यारे पैगंबर करीम जे पाक शरीयत ते अमल कयूं। मुंहिंजे महबूब जी शरीयत जेका आहे सा बेड़ा पार कंदी आहे। असांजा मुस्लमान असां चवंदा आहिनि अबा भिटाई त भिटाई हो पर मदन जो शान अञा मथे हो। और इहो वरी कीअं चई भिटाई पे वुज़ू कयो रुगो हथ पे धोतई मदन चयो छा थो करी चे पाकाई थो कयां मदन चयो ईअं थोरी कबिया हीअं पाकाई कर खणी नेसर में बूथ विधई हितां पाणी विधई त होॾो पियो निकिरेसि। छा चंडरे मदन खे आंड्रो ई कोन हो जा ईअं भांडो खोलियो पियो हितां वियो पियो होॾे पियो निकितो जा माण्हू चवंदो वाह वाह यार भिटाई मदन जो शान मथे शर्म कयो। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हू मुंहिंजे महबूब करीम जो बचड़ो आहे आले रसूल आहे सभई चओ सुभान अल्लाह। शाह अब्दुल लतीफ सैयद आहे सच्चो सैयद आहे आले रसूल आहे आबिदा ज़ाहिदा बे पासे खुदा तबारक व तआला के मञण वारो आ मुंहिंजे महबूब जे दीन खे क़बूल करण वारो आ। हो खोलू बेदीन हो कीअं भिटाई खां वधियो। शाह साहब पाण फरमाए थो हर दम कन हर नाम धोवन दिहाड़ी धोतिया मन न गजाऊं मीम सां कूड़ा कन कलाम हाणे बिना मुहम्मद जाम कम न ईंदो को बियो। छाप खड़ी को करे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो कुछ भी करे उॾा मंदो अचे पर शरीयत जे ख़िलाफ़ आहे त पादरनि जो लाइक़ु आहे। हज़रत पीर से रोज़े वारे जी मलफूज़ात में लिखियो पियो आहे कि भला माण्हू को उॾरी ॾेखारे पाण फरमाइनि था उॾामण करामत न आहे जेकॾहिं उॾण सां विलायत मिले हा त कांव सभु वलीअ हुजनि हा कांव बि उॾामंदा हल पाण फरमाइनि था उॾामण सां करामत मिले हा त मखियूं सभु वलीअ हुजनि हा इहे गिजूं ढूंढ खाइण वारा जानवर इहे बि उॾामंदा हल पाण फरमाइनि था उॾामण करामत नाहे मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जे शरीयत ते अमल करणु करामत आहे।
अल इस्तिकामत फौकल करामत। इस्तिकामत माना शरीयत पाक ते पूरो रहण। इहा ई मुंहिंजा दोस्तो करामत खां गाल मथे आ। मुंहिंजा भाउ मुंहिंजा दोस्त असां सभिनि जे लाइ वध खां वध जेको तरीक़ो आहे सो नबी करीम जी पाक शरीयत आहे। मां हज़रत रोज़े धणी जूं ॻाल्हियूं इन्ही जे करे थो कयां जो हे रोज़े धणी जे बचड़नि जो शहर आहे। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमायो त बुज़ुर्ग चवंदा हल शरीयत असांजी सुथण आहे, तरीक़त असांजी कमीस आहे, मार्फत असांजी चादर आहे, हकीकत असांजो दस्तार ऐं पटको आहे। रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो बुज़ुर्गनि सां मूंखे इख्तिलाफ़ कोन्हे, पर बुज़ुर्गनि इहा ॻाल्हि सही कान चई आहे। जे मां मुहम्मद राशिद खां पुछो त असांजे सिर जो ताज आहे ई शरीयत। कांच न आहे जो उनखे कांच चओ, हेठि चओ न, सभु कुझु जेको आहे सो शरीयत पाक में आहे। खिलाफ़े पैगंबर कसे रह गुज़ीद हरगिज़ ब मंज़िल न ख्वाहद रसीद। जेको रसूलुल्लाह जे पाक तरीक़े जे खिलाफ़ वेंदो उहो मंज़िल ते करे ई कोन पहुचंदो। ही जेतिरा बि ख़ुदा जा कामिल वली थी गुज़रिया आहिनि असां सभिनी कामिलनि वलियनि जे जुतीअ जे ख़ाक जे बराबरि बि कोन आहियूं। पर इन जी तारीख़ पढ़ंदे त ख़ुदा जो कसम आहे सब वली मुझे महबूब मोहम्मद करीम जे शरीयत जा पाबंद हुआ। आओ या न, छा ख्याल आहे? नथी ॻाल्हि वणे वञा? ओ मुंहिंजा दोस्तो सब कुछ शरीयत पाक में थव। असांजो सिर जो ताज शरीयत आहे, असांजी चादर भी शरीयत आहे, असांजो मुंहिंजा दोस्त पोश भी शरीयत आहे। हर शइ असांजे लाइ शरीयत आहे। जेको मुहम्मदी तरीक़ो आहे उन मुहम्मदी तरीक़े अला साहिब सलात वसलाम खे सब कुछ समझण घुर्जे। जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फर्मा बरदार थींदो रब जो वाइदो आहे क़यामत जे ॾिहाड़े मां तोखे अल्लाह जे नबियनि सां गॾु छॾींदुसि। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी सभई चओ रहमतुल्लाह अलैह हिकड़े पहाड़ में इबादत जे ख्याल सां वयो तो वनी अकेलो अल्लाह अल्लाह क्या हिकड़ी गार के वेझो आयो आ। हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह के गार मां लाइट नजर आई। लाइट जेका गार खां अंदरा बाहर अची रही हुई जी बत्ती जी लाइट हूंदी आ ओ सजो गार त रोशन आ पर उन लाइट जो असर गार खां भी बाहर आ। ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह उन गार में अंदर वया त ॾिसाए छाजी रोशनी आ। गार में तो ऊंदाई हुजण खपे, हिते कड़ी बत्ती थी बरे। पाण ख्वाजा साहब रहमतुल्लाह अलैह अंदर गार में जो वया ॾिठो त हिकिड़ो बांभण वेठो आ। बांभण समझो था? हिंदुनि जो पादरी अंदर वेठो आ ऐं पंहिंजे इबादत में मसरूफ आ। हुन जे वार वार मां लाइट निकिरे पई। एतिरी लाइट जो गार त रोशन आ पर गार खां ॿाहिर पई रोशनी वञे। ख्वाजा साहब मथा बी तो चवे अस्सलाम वालेकुम। मथे निहारे चई मां हिंदू आहियां। वालेकुम सलाम याने कोन चवंदुसि। ख्वाजा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मुसलमान थी चई कोन थींदुसि। जे भला ॾे ख़बर ई तो में तिया तरक्की किथां आई आहे जो तुंहिंजे वार वार मां रोशनी पई निकिरे। चई मां हमेशा पंहिंजे नफ़्स जी मुखालफ़त कंदो आहियां। नफ़्स जीअं चवंदो आहे उन जे उबतड़ कंदो आहियां, उन जी मुखालफ़त कंदो आहियां। नतीजे में मुंहिंजी आ तरक्की थी वई आहे जो मां जाथे वेहंदो आहियां उहा जहा नूर थी वेंदी आहे। मुंहिंजे जिस्म मां नूर जी लाइट निकिरंदी आहे। ख्वाजा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मुंह में तवज्जो कर मां छा आहियां। ख्वाजा साहब ने अखियूं खणी अखियूं पूरे अखियूं खोले वरी अखियूं पूरे गौर सां निहारे चंद मिनटन खां बाद में फरमाए थो ओ अदा तू सजो सारो सोना
पर तो में तिर जेतिरो टिको कारो रहला आहे सजो सोन पर कारो टिको तिर जेतिरो तुझे जिस्म में मौजूद आ। हजरत ख्वाजा साहब फरमाइन था मुसलमान थी कलमो भर चई न मां इहो कम न कंदुसि। ख्वाजा साहब फरमाइन था तू कूड़ो आ। कीअं कूड़ो आहियां? चे तू तो चवीं त मां हमेशा नफ्स जी मुखालफत कंदो आहियां जंहिंजे करे ही मक़ाम मिलियो आ। हाणे नफ्स चवई थो त कलमो न भर तॾहिं नथो भरी न। फौरन चई ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन बांभड़दरी कलमो भरियो। उन कलमे भरण खां पोइ ख्वाजा साहब फरमाइन था हाणे गौर कर मां छा आहियां मूंखे ॾिस। अखियूं पूरे ख्वाजा साहब ने नज़र करे वरी अखियूं पूरे वरी खोले वरी चवे थो ख्वाजा साहब अगारो जेको तो में टिको हो सो आहे ई कोन को सॼो सारो तू नूर थी वियो आहे। ख्वाजा साहब फरमाए तो मुंह में टिको हुयो ही कोन तू सजो नूर है। तो में हिकड़ो टिको रहिजी वियो हो जो तो कलमे में पेर न पे भरियो। हाणे जरी तो मुसलमान थी वियो आ त तुंहिंजो कलब साफ मुसफ़ा थी वियो आ तुंहिंजो टिको ख़त्म थी वियो आ। अगे तू बांभण हुए हाणे तू मुहम्मदी बणजी वियो आ। ॾिसो औलिया अल्लाह जो तरीक़ो कहिड़े सोने नमूने सां हुनखे मुसलमान बणाए थो छॾे। मुंहिंजा दोस्तो केतिरो बि इंसान कमाई करे केतिरी बि मेहनत करे पर शरीयत पाक जे ख़िलाफ़ आ हिकिड़ी विख बि ॿाहिरि आ उहो मंज़िल ते कॾहिं बि कोन पहुचंदो। मंज़िल ते उहो पहुचंदो जंहिंखे रसूलुल्लाह जो पाक तरीक़ो नसीब थी वेंदो। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी ॿीहर चओ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमाए मन युतिल्लाह वर रसूल जेको भी ताबेदारी करे अल्लाह जी अल्लाह जे रसूल जी। हेॾे तवज्जो फरमायो इताअत ताबेदारी उनखे चइबो आहे जीअं अॻियो करे तीअं हुनखे ॾिसी कजे या हुन जो हुकुम ज़ुबानी ॿुधी पोइ हुन ते अमल कजे। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजी इताअत कयो अल्लाह त असांखे ॾिसण में कोन थो अचे। ख़ुदा जो हुकुम बि असां बराहे रास्त कोन था ॿुधी सघूं पोइ कीअं असां ख़ुदा ताला जी इताअत कयूं। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो फरमाए थो सवलो तरीक़ो अथव मन युतिर रसूल फ़क़द अता अल्लाह। जेको मुंहिंजे रसूल करीम जो ताबेदार आहे उहो ई मां अल्लाह जो ताबेदार आहियां। जेको मुंहिंजे हबीब जे कॾ लॻी पवंदो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। ऐ मुंहिंजा हबीब करीम अवां माण्हुनि खे चई ॿुधायो त जेकॾहिं तव्हां अल्लाह जी रज़ा खे ॻोल्हियो था अवां जी ख़्वाहिश ई तमन्ना है त रब असां ते राज़ी थी पवे। अल्लाह ताला जो हबीब करीम अलैहिस्सलाम तो फरमाए त अल्लाह मूंखे चयो आहे त फत्तबिऊनी मां मुहम्मद करीम जे कढ लॻी पओ। पोइ नतीजो छा निकिरंदो युहिब्बुकुमुल्लाह मुंहिंजी इताअत ऐं फर्मा बरदारी जे एवज़ में ख़ुदा तबारक व तआला तव्हां सां मुहब्बत कंदो। भला ख़ुदा ताला त असां सां मुहब्बत करे कहिड़ी गारंटी आहे? असां त ॾाढा गुनाहगार आहियूं।
कंहिंजी 50 साल उम्र आ, कंहिंजी 30 साल जमार आ, कंहिंजी 60 साल हयाती आ, को 100 साल के अची पहुतो आ। सॼी ज़िंदगी इंसान के पंहिंजा प्रकार सुझनि था, गुनाह ही गुनाह कया अथई। अल्लाह ताला फरमाए थो युहिब्बुकुमुल्लाह, खुदा तव्हां सां मोहब्बत कंदो, असां वारा गुनाह काॾे विया। अल्लाह ताला फरमाए तो यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, मुझो तव्हां सां वाइदो आहे त तव्हां मुंहिंजे हबीब करीम जी ताबेदारी कयो त तव्हांजा गुनाह बि बख़्शे छॾींदुसि। यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। रब करीम जे ज़ात बाबरका जी सिफ़त आ गफ़ूर, यानी माफ़ करण वारो, रहीम मुंहिंजी सिफ़त आ रहम करण वारो। बस तव्हांजो कम आ त सोणे नबी करीम अलैहिस्सलाम जी गुलामी कयो, हबीबन करीमन जे कढ लगी पो त मां अल्लाह पाक तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾींदुसि। हिकिड़ो सहाबी मुंहिंजे महबूब करीम जी दरबार में आयो आ, सभई चओ सुभान अल्लाह। चओ सब सहाबा शान वारा, ॾाढे जो सब सहाबी, पर उन शान वारनि में वरी अल्लाह तबारक व तआला जे हबीब तबका रखिया आहिनि। सभिनी सहाबनि में सब सहाबी शान वारा, सहाबी कुल्लुहुम आदूल। सरकार फरमाईंदा मुंहिंजा सब सहाबी आदिल अथव, केर भी मुझो सहाबी अदालत का बाहर कोने, सब आदिल आहिनि। पर पाण फरमायूं पर जन खे मां जेरे ई यानी अशरतुल मुबश्शिरीन, उहे 10 खुशकिस्मत सहाबी जन खे मां मोहम्मद करीम जेरे ई जन्नती हुजण जी खुशखबरी ॾिनी आ। सब सहाबी शान वारा, पर सभिनी खां वधीक शान वारा इहे अना सहाबी जेके जेरे ई जन्नत जी खुशखबरी मिली। पर मुझे महबूब करीम ता कुर्बान वञा, हबीब करीम अलैहिस्सलाम जे उन 10 सहाबन में वरी सभिनी खां शान वारा उन्हीं 10 में उहे 4 यार सगोरा जन खे खुलफाए राशिदीन चइबो आ। सभई चओ सुभान अल्लाह। वरी उन्हीं खुलफाए राशिदीन चैन में सभिनी खां शान वारो अव्वल अबू बकर सिद्दीका, 2 नंबर में सैयदना फारूक आजमा, 3 नंबर में सैयदना उस्मान ज़ुन्नूरैना, 4थे नंबर में अली मुर्तज़ा शेर खुदा है। हजरत इमाम आजम रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त सुन्नी उन्हीअ खे चइबो आहे जेको सहाबा जे चइनी ख़लीफ़नि जे तरतीब मुताबिक़ को उन्हनि जे फज़ीलत जो क़ाइल हुजे, पर जेको तरतीब मुताबिक़ फज़ीलत जो क़ाइल नाहे। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था 1000 दफ़ा पाण खे सुन्नी सॾाए, पर सुन्नी नाहे, इहो राफ़िज़ी आहे, सुन्नत जमात खां ख़ारिज आहे। असांजे मशाइख़नि बुज़ुर्गनि मुर्शिदनि जो अक़ीदो आहे त जीअं ख़िलाफ़त जी तरतीब आहे, अहिड़े नमूने सां मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो मुहम्मद करीम जे सहाबा जे फज़ीलत जी तरतीब आहे। सभई चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा भाउ, असांजे दोस्तनि मुसलमाननि भाइरनि खे खपे त पंहिंजा अक़ीदा दुरुस्त कर। सहाबा किराम जे बारे में पहिरीं त सभिनी सहाबा जे बारे में इहो अक़ीदो रखणो आहे त सब सहाबा शान वारा। कंहिं बि हिकिड़े सहाबीअ जी असां माज़ अल्लाह तौहीन कई, गिला कई, ईमान खां निकिरी वेंदासीं। सरकार फरमाइनि था अल्लाहु अल्लाहु फी अस्हाबी। सभई जो सुभान अल्लाह। अल्लाहु अल्लाहु फी अस्हाबी ला तत्तखिज़ूहुम गरदन मिन बादी फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबगदहुम फबिबुग़दी अबगदहुम। नबी करीम फरमाइनि था खबरदार खबरदार, पंहिंजी ज़ुबान खे संभाले ॻाल्हाए जो, मता मुंहिंजे सहाबनि खे मुखां बाद में ताना हणजो। छाजे करे तव्हां खे ॿुधायूं थो वञा, जंहिं बि मुंहिंजे सहाबा किराम सां मुहब्बत कई, ॼण मां मुहम्मद सां मुहब्बत कई, ऐं जंहिं मुंहिंजे सहाबनि किरामनि सां बुग़्ज़ रखियो, ॼण उन त मां मुहम्मद करीम सां बुग़्ज़ रखियो। अल्लाहु अकबर।
या रसूल अल्लाह हक चार जा या अली मुर्तजा शरीफ। मुझा दोस्तों अहले सुन्नत अल जमात जी इहा ही तो खूबी आ न जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत जी मोहब्बत भी असांजे दिलनि में आ त सहाबा किराम जी मोहब्बत भी असांजे। हुजूर छा फरमायो अहल बैती का सफीनत नूह, मुंहिंजा अहल बैत अथव नूह जे बेड़े मिसल। मन रकबहा नजा, जेको उन बेड़े में चढ़ियो सो जो निजात लही वियो यानी मंज़िल ते पहुचंदो। पर सरकार फरमाइनि था असहाबी कन्नुजूम, मुंहिंजा सहाबी हिदायत जा सितारा अथव। इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह खां हिकिड़े शख्स पुछियो आहे, ऐं इमाम गज़ाली नबी करीम जूं ॿई हदीसूं सही आहिनि, असहाबी कन्नुजूम वारी हदीस भी सही आ त अहल बैती का सफीनत नूह वारी हदीस भी सही आ। पर बिनी हदीसुन के नबी करीम धार धार छो बयान कयो। हुजूर करीम अलैहिस्सलाम जे कौल जो इरशाद जो मतलब कहिड़ो आ। इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था महबूब उन्ही ज़माने जी ॻाल्हि कई आ जे ज़माने में महबूब ख़ैर जो दुनिया जे तख़्ते ते हुया। असांजो ईमान आ त अॼु बि मुंहिंजे महबूब करीम जी हुकूमत ऐं बादशाही आ। पर ज़ाहिरी जिंदगी में जै वक्त में पाण फरमायो अहल बैती का सफीनत नूह, उन जमाने में समुंड जो सफर दरियाहन जो सफर बेड़ीअ में थींदो हो। माण्हू बेड़ीअ में चढ़ंदा हा, पोइ रात जे टाइम ते बेड़ो हलंदे हलंदे जमल ऊंदा ही रात थी वेंदी ही। समुंड तमाम वसी हूंदो आ, जाॾे काॾे पाणी पाणी हूंदो आ त उन टाइम ते बेड़ीअ जी ख़बर कान पवंदी आ त ओभर थी वञे ओलह थी वञे या उत्तर थी वञे या ॾखण थी वञे। पोइ मल्लाह छा कंदा हा, रात जे टाइम ते नखट ॾिसंदा हा, सितारा ॾिसंदा हा, ट्रेड़ू ॾिसंदा हा, कटियूं ॾिसंदा हा, चंड खे ॾिसंदा हा, विछूअ खे ॾिसंदा हा, ॿियनि सितारनि खे ॾिसी पोइ पंहिंजी बेड़ीअ खे हलाईंदा हा, कुतुब में नज़र कंदा हा। पोइ ख़बर पवंदी ही असां ओभर था वञूं या उत्तर था वञूं या ॾखण था वञूं। जे सितारनि मां नज़र कढंदा त बेड़ो हुननि जो कुन में गरक थी वेंदो हो। पर जे चढ़ियल बेड़े ते हूंदा हा ऐं नज़र हुन जी सितारनि ते हूंदी ही त मंज़िल मक़सूद ते पहुची वेंदा हा। नबी करीम तॾहिं फरमायो त मुंहिंजे अहल बैतनि जे बेड़ीअ में चढ़ंदा कयो। सहाबा अथव हिदायत जा सितारा, उन्हनि में नज़र कंदा कयो त इहो तव्हांजो बेड़ो मां मुहम्मद करीम ताईं पहुची वेंदो। पर जे रुगो सितारनि में नज़र विझंदो, बेड़े में न चढ़ंदो त बि गरक थी वेंदो। पर जे रुगो बेड़े में चढ़ंदो ऐं सितारनि में नज़र न विझंदो त बि तव्हां भटकजी रस्ते खां भुलिजी वेंदो। अव्हां जे लाइ लाज़िम आ अहल बैत जी कश्ती में सवार हुजो, सहाबा किराम वारे वाट रस्ते खे ॾिसी उनखे पंहिंजे हिदायत जो सितारो बणाए हलो। पोइ ॿिन्ही जी ॻाल्हि ते तव्हां अमल कंदो त इंशा अल्लाह ताला तव्हां मंज़िल मक़सूद ते पहुची वेंदा। असां अहले सुन्नत अल जमात जो इहो मसलक आ त असां सहाबा किराम जी भी मोहब्बत रखंदा आहियूं, अहल बैत अतहार जी भी मोहब्बत रखंदा आहियूं। पर असां ज़िंदीक न आहियूं। ज़िंदीक चओ ज़िंदीक गर फर्क मरातिब न कुनी ज़िंदगी। जेकॾहिं मर्तबनि जो फ़र्क़ न कंदो त बेदीन थी वेंदो। जंहिंजो जेको मक़ाम आहे उन्ही खे उन्ही मक़ाम ते आणियो। हिकिड़े जो पटको लाहे ॿिए जे मथे में रखो, हिकिड़े जो मथे तो टोपी लाहे टे जे मथे ते रखो, इहो कंहिंखे हक़ न आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, महबूब मुहम्मद करीम जे